अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़ ऐं आऊं आहियां मोबाइल सिंधी। हाज़िर आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। दौलतपुर सफ़न जे बॉयज़ डिग्री कॉलेज ऐं गर्ल्स डिग्री कॉलेज में लेक्चरनि जी खोट ख़िलाफ़ वली मोहम्मद जखियो, नज़ीर दाहिरी, अयाज़ पीरज़ादो, सहाफ़िन, उस्तादनि, शहरिन, सिविल सोसाइटी समेत शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जी अॻुवाणीअ में एहतिजाजी रैली दौलतपुर सफ़न जे सेंट्रल लाइब्रेरी खां शुरू थी ऐं मुख़्तलिफ़ चौकनि खां थींदे दौलतपुर सफ़न प्रेस क्लब जे मेन रोड ते पहुती, जिते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त केतिरनि सालनि खां गवर्नमेंट गर्ल्स कॉलेज में फीमेल लेक्चरर न आहिनि, जॾहिं त 450 खां मथे शागिर्दियाणियुनि जी दाख़िला आहे, पर फीमेल लेक्चरर न हुअण करे शागिर्दियाणियुनि जी हाज़िरी घटि आहे, जॾहिं त बॉयज़ कॉलेज में मुख़्तलिफ़ सब्जेक्टनि जे लेक्चररनि जी खोट आहे, जंहिं करे शागिर्दनि जी तइलीम अणपूरी आहे। हिन निगरान सूबाई वज़ीर तइलीम ऐं सेक्रेटरी तइलीम ऐं ॿियनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त बॉयज़ कॉलेज में लेक्चरर ॾिना वञनि ऐं गर्ल्स कॉलेज में फीमेल लेक्चरर ॾिनियूं वञनि, जीअं नियाणियुनि खे तइलीम ॾियारे संदसि मुस्तक़बिल संवारियो वञे। ये जेको असांजे दौलतपुर कॉलेज गर्ल्स कॉलेज आहे, बॉयज़ कॉलेज आहे, उहो बॉयज़ कॉलेज जी हिकिड़ी बिल्डिंग त ठही वई आहे। उन में टोटल जेको आहे पहिरें गर्ल्स कॉलेज ऐं बॉयज़ कॉलेज में मुर्गो ई 4 उस्ताद हूंदा हुआ। हाँ 4 उस्ताद जॾहिं बॉयज़ कॉलेज अलॻि उन जी बिल्डिंग ठही आहे त उहा शिफ्ट थी वई आहे पंहिंजे में बॉयज़ कॉलेज में। उते सिर्फ़ु 4 उस्ताद आहिनि। गर्ल्स कॉलेज में न का लेडी टीचर आहे, न ई जेको आहे सो को ॿियो उस्ताद आहे। सिर्फ़ु हिकिड़ो साईं ख़ालिद बुरड़ो आहे जेको पंहिंजे तहत पाण पंहिंजे घर वारा वठी उन्हनि खे पढ़ाए थो ॿारनि खे। असां सभिनी जो सिंध हुकूमत खां मुतालबो आहे त दौलतपुर गर्ल्स कॉलेज में जिते 500 खां वधीक नियाणियूं असांजूं ज़ेरे तइलीम आहिनि, उते हिकु बि टीचर कोन्हे को, हिकु बि लेक्चरर कोन्हे को, हिकु प्रोफेसर न आहे, न को प्रिंसिपल आहे। बेयारो मददगार असांजो ही कॉलेज, जिते असांजूं समय नियाणियूं रोज़ानी तइलीम जे लाइ अचनि थियूं ऐं बग़ैर तइलीम जे वापसि हलियूं वञनि थियूं। ख़ुदा किथे आहे इंसाफ़, किथे आहे सिंध जी हुकूमत, किथे आहिनि हुक्मरान। असांजो इहो ई मुतालबो आहे त ख़ुदा असांजी नियाणियुनि जे तइलीम खे बचायो वञे। असांखे फौरी तौर ते गर्ल्स कॉलेज दौलतपुर में मुकमिल स्टाफ फ़राहम कयो वञे। डिमांड था कयूं त उस्तादनि जी खोट पूरी कई वञे त जीअं असांजी सिंध जूं नियाणियूं ऐं ॿार पढ़ी सघनि ऐं मुस्तक़बिल असांजो बची सघे। हीअ जॻह गवर्नमेंट आहे, को बि तदारक कान थी करे। जेको वस वारा जेको सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खे गुज़ारिश आहे, हिकिड़ो प्रोफेसर न आहे कॉलेज में त नियाणियूं पढ़ंदियूं छा? असांजा ॿार इन्हनि कॉलेजनि में तालीम पिराइण लाइ वञनि था, पर उते वेही ऐं बग़ैर तालीम जे वापसि अचण ते मजबूर थियनि था। असां एजुकेशन डायरेक्टर खे, असां DC साहब खे, असां TO तालीम खे ऐं असां जेको आहे सेक्रेटरी तालीम खे अपील था कयूं त ही जेका उस्तादनि जी खोट आहे इन खे पूरो कयो वञे। दौलतपुर में जेको गर्ल्स कॉलेज आहे, इन जी तमामु जेको आहे उस्तादनि जी खोट आहे ऐं साइंस जा टीचर त बिल्कुलु न आहिनि। ऐं साइंस जा टीचर जेकर न हूंदा त उहो कॉलेज हली नथो सघे। ऐं तव्हां ॾिसो दुनिया किथे तरक़ी करे चंड ते वञी पहुती आहे, असां वटि साइंस जा टीचर न आहिनि। त असां साइंस में तमामु पोइते इन जे करे आहियूं जो असां वटि साइंस जे टीचरनि जी खोट आहे। गर्ल्स कॉलेज जो त हाल इहो ई आहे जेको हिकिड़ो बि टीचर मुक़ररु न आहे, असिस्टेंट प्रोफेसर आहे। बॉयज़ कॉलेज जो जंहिंखे लुक आफ्टर चार्ज ॾिनी अथनि, उहो जेको आहे फ्रेंडली तौर ते पंहिंजो जेको आहे सो उनखे सरअंजाम ॾिए पियो। बहरहाल शदीद खोट आहे उस्तादनि जी। DO कॉलेजिस बेनज़ीराबाद जूं जेके अख़्तियारियूं आहिनि उन्हनि खे मुदबाना गुज़ारिश कयूं था त महिरबानी करे अॼु ई समय शागिर्द, वालिदैन, शहर जी सिविल सोसाइटी, जेके बि दोस्त आहिनि उन्हनि जो इहो ई एहतजाज आहे, इहो हिकिड़ो ई मुतालबो आहे त महिरबानी करे असांजो जाइज़ मुतालबो आहे असांखे गर्ल्स कॉलेज में बि जेको आहे फीमेल टीचर ॾिना वञनि ऐं बॉयज़ कॉलेज आहे उन में बि असांखे टीचर ॾिना वञनि। ताज़ा तरीन ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ TV न्यूज़ ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।